अकेलो लड़ाई के मैदान में पयो हो। तॾहिं अश्वत्थामा द्रोणाचार्य जे पुट वटि अची चयो त मूं ऐं तूं गॾिजी नंढपण में रांदि कई आहे, तंहिं करे तूं मूंखे जीअं चवे तीअं मां करियां। दुर्योधन इहो ॿुधी अश्वत्थामा खे चयो त मां पंहिंजे जंग कपण ऐं सभिनीनि भाउरनि ऐं पुत्रनि ऐं सेनापतियुनि जे मारिजी वञण जो एतिरो गम नथो करियां जेतिरो दुख मूंखे पांडवनि जे जीअरे रहण ऐं राज करण जो आहे। तव्हांजे हूंदे दुश्मन राज कनि, इहा न्याय ते शर्म जी ॻाल्हि आहे। अश्वत्थामा इहो ॿुधी चयो त जेकॾहिं तव्हां चओ त मां अॼु राति वञी सुम्हण जे वक़्तु पंजनि भाउरनि जो सिर वढे तव्हां वटि खणी अचां। दुर्योधन चयो त तूं जेकॾहिं उन्हनि जो सिर वढे आणींदे त मां तुंहिंजो वॾो अहसान मञींदुसि। अश्वत्थामा इहो ॿुधी उतां हलियो। हुनजे पहुचण खां अॻु में श्री कृष्ण अंतर्यामीअ सम्झो त अॼु राति जो पांडवनि जे सिर जी सलामती न आहे। इन करे सांझीअ जे वक़्तु पांडवनि खे चयो त अॼु राति जो तव्हां पंजई भाउर सरस्वती नदीअ जे किनारे ते ॿियो घर ठाहे सुम्हो। उन्हनि ईअं ई कयो। अश्वत्थामा उन ॾींहुं राति जो पांडवनि जे सिरनि वढण जी मनसा रखी कृपाचार्य पंहिंजे चाचे खां सलाह पुछी। तॾहिं हुन इन्हीअ अधर्म करण जी घणी मना कयसि, पर हुन महादेव जे वरदान हुअण करे कृपाचार्य जो चवणु न मञे। अधु राति जो कर्त्या खे साण करे पांडवनि जी सेना में वियो ऐं रुद्र स्तोत्र मंत्र पढ़ी उन सेना खे चौतरफ़ आग लॻाई ऐं पांडवनि जे ख़ासि घर में वञी द्रौपदीअ जे पंजनि पुत्रनि जा सिर जे उन राति ॿियनि पांडवनि जे हंधनि ते सुम्हियल हुआ उहे वढिया। सुबुह जो उहे दुर्योधन वटि खणी वञी चयो त मां पंजनि पांडवनि जा सिर वढे खणी आयो आहियां। दुर्योधन इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो आहे। हर हिक जी सिसी पंहिंजे हथ में वठी ज़ोर सां दॿाइण लॻो। जॾहिं भीमसेन जो सिर दॿायईं तॾहिं दुर्योधन हुनखे चयो त हीउ सिर भीमसेन जो न आहे। उनजो सिर अहिड़ो न आहे जो मुंहिंजे ज़ोर ॾियण सां टुटी पवे। तंहिं करे मां भायां थो त तूं द्रौपदीअ जे पंजनि पुटनि जा सिर वढे खणी आयो आहीं, पर हिननि छोकरनि खे तो अजायो मारे असांजे कुल खे नाश कयो। दुर्योधन खे हिन ॻाल्हि जो ॾाढो दुख थियो। उन करे हिन उन्हीअ दम प्राण ॾिना। बोल श्री कृष्ण भगवान की जय। अश्वत्थामा दुर्योधन जो मौत ॾिसंदे अर्जुन ऐं श्री कृष्ण जे डप खां पंहिंजा प्राण बचाए उथी भॻो। जीअं सूरज देवता महादेव जे मोकिलियल सोमाले नाले दैत खां भॻो हो ऐं भोलानाथ त्रिशूल हणी सूरज जो ऋत काशीअ में केरायो हो। बोल शंकर भगवान की जय। जिते लीलारत तीर्थ बणियो हेॾां जॾहिं द्रौपदी पंहिंजनि पुत्रनि जे मौत जो अहवाल ॿुधो तॾहिं विलाप करे कसम कयो त जेसिताईं अश्वत्थामा न मारियो वेंदो तेसिताईं अन्न जल न वरताईंदसि। इहो सोच करे अर्जुन खे चयाईं त तूं अश्वत्थामा जो मारणु पंहिंजे ज़िमे सम्झ। इहो कमु फ़क़ति अव्हां जे भरोसे ते खंयो आहे। मूं इहो कसम फ़क़ति अव्हां जे भरोसे ते खंयो आहे। इहो ॿुधी अर्जुन द्रौपदीअ खे दिलजाए ॾिनी त अश्वत्थामा जो सिर वढे तोखे आणे थो ॾियां। तूं हुन जे सिसीअ ते बीह सनानु कजांइ। ईअं चई गांडीव धनुष हथ में खणी रथ ते चढ़ी श्री कृष्ण खे हलाइण लाइ चयो। श्याम सुंदर अर्जुन जो रथ अहिड़ो जल्द हलायो जो अश्वत्थामा रथ ॾिसी ब्रह्म हथियार जो ब्रह्मा हुनखे ॾिनो हो सो अर्जुन ते छॾियो ऐं हथियार आग वांगुरु जलंदो अर्जुन जे तरफ़ हलियो। तॾहिं अर्जुन मुरली मनोहर खां पुछियो त हीअ कहिड़ी आग डोड़ंदी थी अचे। श्याम सुंदर चयो त हीअ आग अश्वत्थामा जे ब्रह्म हथियार जी आहे। तूं बि पंहिंजो ब्रह्म हथियार हुन ते हलाए त उहा आग तो वटि पहुची न सघे। ऐं अश्वत्थामा जेको हथियार पंहिंजो हलायो आहे तंहिंखे वरी पाण वटि घुराइण जी शक्ति नथो रखे ऐं तूं घुराए सघे थो। ऐं ॿई मंत्र ॼाणो था। इहा ॻाल्हि ॿुधी अर्जुन बि
पंहिंजो ब्रह्म हथियार हलायो तॾहिं उहे ॿई हथियार पाण में गॾिजी विया। तॾहिं श्यामचंद्र अर्जुन खे चयो त तूं जल्द मंत्र पढ़ी ॿिन्ही हथियारनि खे पाण वटि घुराए, न त हिन आग सां संसार जा जीव जली मरंदा। अर्जुन इहा ॻाल्हि ॿुधंदे मंत्र जे बल सां ब्रह्म हथियार पाण वटि घुराए अश्वत्थामा खे पकड़े वरितो ऐं पंहिंजे हृदय में दया धारे वीचार करणु लॻो त हीउ ब्राह्मण मुंहिंजे पुट जो पुटु आहे, तंहिं करे हुनखे मारणु न घुरिजे। अर्जुन ईअं सम्झी हुनजो सिर न वढियो। तॾहिं श्यामचंद्र चयो त अर्जुन, अश्वत्थामा सुमिरन छोकिरनि जा सिर वढिया आहिनि, उन्हीअ करे हीउ तमामु पापी थियो। हाणे हिनखे हिकदमि मारे छॾियो। इहा ॻाल्हि ॿुधी अर्जुन चयो त महाराज, तव्हां सच था चओ, पर ब्राह्मण खे मारणु वॾो पाप आहे, मारणु न घुरिजे। हिनखे ॿधी द्रौपदीअ वटि वठी था हलूं, जीअं उहा चवंदी तीअं कंदासूं। श्यामचंद्र इहा ॻाल्हि क़बूल कई। तॾहिं अर्जुन हथ ऐं पेर अश्वत्थामा जा ॿधी हुनखे द्रौपदीअ जे साम्हूं आंदो। द्रौपदी परमेश्वर जी भक्ताणी अश्वत्थामा खे ॿधल ॾिठो, तॾहिं पंहिंजे दिलि में दया आणे रोअणु लॻी ऐं श्री कृष्ण जी घणी उस्तति करे अर्जुन खे चवणु लॻी त हे स्वामी, तव्हां मुंहिंजो प्रण पूरो कयो, पर हाणे हिन ब्राह्मण जे मारण करे मुंहिंजा मुअल पुट जीरा थी न सघंदा। इन्हीअ करे अश्वत्थामा खे छॾे ॾियो ऐं खेसि संदसि पापनि जो फल परमेश्वर वटां मिलंदो। जीअं मां पंहिंजे पुत्र जे मरण जो वीचार थी करियां, तीअं अश्वत्थामा जी माता तृप्ति भी पंहिंजे पुत्र जे मरण जो दुख पाईंदी। हिन जे पीउ खां तव्हां तीर हणण जी विद्या फिराई आहे, इन्हीअ करे अश्वत्थामा खे पूॼा जे लाइक़ु सम्झी जल्दी छॾे ॾियो। द्रौपदीअ जी इहा ॻाल्हि ॿुधंदे युधिष्ठिर, नकुल ऐं सहदेव ख़ुशि थी चयो त द्रौपदी सच थी चवे। इहा ॻाल्हि भीमसेन खे चङी न वणी। तॾहिं हिन पंहिंजी तरार पृथ्वीअ ते उछलाए अर्जुन खे चयो त तूं अश्वत्थामा जे सिर वढण जो वचन कयो, कयल वचन पूरो करणु न घुरिजे। ऐं तव्हीं जो हीउ था चओ त हिन जे मारण करे ब्रह्म हत्या लॻंदी, सो हिन में ब्राह्मण जो को बि लक्षण कोन्हे। धर्मशास्त्र में ईअं लिखियलु आहे त जेको शरण में आयल ऐं निंड में सुतल खे मारे हरीअ जे भगत या साधुअ खे दुख ॾिए त अहिड़े महापापीअ जे मारण में पाप नथो लॻे। ऐं 6 क़िस्मनि जा महापापी थींदा आहिनि। पहिरियों बाहि ॾींदड़, ॿियो ज़हर ॾींदड़, टियों गुरूअ जी आज्ञा न मञींदड़, चौथों ब्रह्म जो ॿिज अधर्म सां वठंदड़, पंजों ब्राह्मण या खत्री या वैश्य शराब पीअंदड़, 6 जो खून करे पंहिंजो कुटुंब पाले। उन्हनि 6 क़िस्मनि जे आदमियुनि खे ज़रूरु मारणु घुरिजे। भीमसेन जे ॻाल्हि जो अर्जुन वीचार करणु लॻो त हाणे मां छा करियां। तॾहिं श्री कृष्ण चयो त अर्जुन, तो जेको प्रण कयो आहे उनखे पूरो कर। द्रौपदीअ जो चवण बि मञ ऐं राजा युधिष्ठिर जी ॻाल्हि बि पूरी कर। वेद में हीअं लिखियलु आहे त ब्राह्मण जो साहु न कढिजे, पर जेकॾहिं महापापी हुजे त हुनखे जख्मी करे। अर्जुन इहा ॻाल्हि ॿुधी अश्वत्थामा जे सिर जा वार हत्या करण सबबा पूरे छॾिया ऐं पंहिंजे तरार जे नोक सां चीर ॾेई हिकिड़ी मण तमामु सुठी हुनजे सिर मां कढी उनखे मरणींग करे पंहिंजे शहर जे हथ खां ॿाहिरि कढी छॾियो। बोल श्री कृष्ण भगवान की जय। श्री नारायण भगवान की जय। लाश सारण जे महाभारत जी लड़ाईअ में मुआ हुआ ऐं वरी श्री कृष्ण जो राजा युधिष्ठिर खे यज्ञ करण वास्ते सम्झाइण, पर राजा खे तसला न थियण करे उनखे भीषम पितामह वठी वञण जो युद्ध जे मैदान में जख्मी पियो। सूर्य चयो त ऋषीश्वरो, अश्वत्थामा खे जख्मी करण खां पोइ राजा युधिष्ठिर श्री कृष्ण महाराज जी आज्ञा सां दुर्योधन ऐं ॿियनि कौरवनि जे लाशनि खे उतां खणाए जे युद्ध जे मैदान में पिया हुआ
ऐं विधीअ सां उन्हनि जो क्रियाक्रम कयो। जॾहिं श्याम सुंदर ऐं पंजई भाउर पांडव ऐं कुंती ऐं द्रौपदी ऐं गांधारी स्नान करण जे वास्ते गंगा जीअ जे किनारे ते विया, तॾहिं जेके स्त्रियूं कौरवनि ऐं पांडवनि जे घराणे जूं विधवाऊं थियूं हुयूं, से ॾाढा विलाप करे पंहिंजे पतीअ जा गुण ॻाई रोअण लॻियूं। उन वक़्तु राजा युधिष्ठिर ॾाढे सोच में कुॾी वियो ऐं पाण खे फिटकार ॾेई चवणु लॻो त असां हिननि पापनि खां छुटी नथा सघूं। महाभारत जी युद्ध करण करे हज़ारे स्त्रियूं असांजे कुल जूं विलापूं करे रहियूं आहिनि। उन्हनि जे रोअण अखियुनि मां पाणी आणण करे जेतिरो ई क़दुरु पृथ्वी उसंदी ओतिरनि वरनि ताईं मूंखे नरक में रहणो पवंदो ऐं हज़ारे मनुष्य मुंहिंजो नानाणनि ऐं ॾाॾाणनि जा मारिया विया आहिनि। मूंखां ॾाढी चुक थी जो मूं महाभारत कयो। अहिड़ो अधर्म जो राज मूंखे करणु न घुरिजे। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण व्यास जी ऐं ॿियनि ऋषीश्वरनि राजा युधिष्ठिर खे सम्झाए चयो त अहिड़ीअ तरह सदाईं राजाऊं कंदा आया आहिनि ऐं पृथ्वीअ राज ऐं गदीअ जे वठण वास्ते पुत्र पिता सां ऐं भाउ सां लड़ियो आहे। जीअं उहे माण्हू राजगदी हासिल करे अश्वमेघ यज्ञ करे पापनि खां छुटी विया तीअं तव्हांजा पाप बि अश्वमेघ ऐं राजसी यज्ञ करण सां लही वेंदा। इहा ॻाल्हि श्याम सुंदर जी ॿुधी राजा युधिष्ठिर चयो त हे ज्योति स्वरूप, हीअ चवणु असांजो फ़क़ति मुंहिंजे मन खे शांति ॾियण वास्ते आहे, न त यज्ञ करण में बि जानवर ऐं ॿिया जीव मुंहिंजे हथ सां मारिया वेंदा। मुंहिंजे यज्ञ करण सां उन्हनि विद्वान स्त्रियुनि जी कल्पना दूर न थींदी। मूंखे लड़ाई करण जी इच्छा न हुई। ख़बर न आहे त कंहिं मुंहिंजे मत खे फेराए महाभारत करायो। हाणे मां सिंघासन ते न वेहंदुसि। मुरली मनोहर इहा ॻाल्हि ॿुधी वीचार कयो त मुंहिंजे सम्झाइण सां राजा युधिष्ठिर इहा ॻाल्हि न मञींदो। तंहिं करे ॿियनि ऋषीश्वरनि सां सलाह करे महाराजा युधिष्ठिर खे युद्ध जे मैदान में उते वठी आयो, जिते भीष्म पितामह पूरन ब्रह्मचारी बाणनि जे सेजा ते सुम्हियल हो। राजा युधिष्ठिर सां संदसि 4 भाउर द्रौपदी ऐं अनेक ऋषीश्वर रथ ते चढ़ी उते पहुता। ब्राह्मण सॼे पासे, पांडव खॿे पासे ऐं श्री कृष्ण जी विच में हली करे भीष्म पितामह जे साम्हूं वेठा। श्री श्याम सुंदर दया सागर उन्हीअ वास्ते हुन जे चरणनि वटि रहणु क़बूल कयो त भीष्म पितामह फटियल पियो आहे ऐं पिछाड़ीअ जो मुंहिंजो दर्शन जी प्यास थो रखे। जेकॾहिं मां ॿिए तरफ़ वेंदुसि त उनखे पासे उथलाइण में घणी तकलीफ़ थींदी। इहे समाचार ॿुधी नारद, भारद्वाज, परशुराम ऐं ॿिया ऋषीश्वर भीष्म पितामह जे ज्ञान ॿुधण वास्ते उते आया। तॾहिं भीष्म पितामह दिलि जो दिलि में श्याम सुंदर जी पूजा कई। भगवान की जय। अध्याय 9। भीष्म पितामह जो राजा युधिष्ठिर खे धर्म ऐं राजनीतिअ जो उपदेश करण ऐं द्रौपदीअ जी तसला करण। सूत जी सोमकादिक ऋषिनि खे चयो त जॾहिं सभु माण्हू उते वेही विया, तॾहिं श्री कृष्ण चंद्र चयो त भीष्म राजा युधिष्ठिर पंहिंजो मन राजकाज में नथो लॻाए, चवे थो त मूं पंहिंजनि भाई बंधनि माइटनि ऐं ब्राह्मणनि खे मारियो आहे।
जेसीं ताईं इन्हनि पापनि खां मुंहिंजो छुटकारो न थींदो तेसीं ताईं मां राज न कंदुसि। भीष्म पितामह इहा ॻाल्हि ॿुधंदे ई राज धर्म, आपत धर्म ऐं मोक्ष धर्म जिन जो विस्तार महाभारत जे शांत पूर्व में तिसला पूर्व में विचूड़ सां लिखियलु आहे, उन जो मुख़्तसर अहवाल राजा युधिष्ठिर खे ॿुधायो त हे राजा, तो नंढपिण खां वठी दुख ॾिठा आहिनि। नंढपिण में तुंहिंजो पिता मरी वियो ऐं जेसीं ताईं तोखे कुझु ज्ञान अचे तेसीं ताईं कौरवनि तुंहिंजे माण जी तजवीज़ करे भीमसेन तुंहिंजे भाउ खे खाराइण वास्ते ज़हर जा लड्डू ठाहे मोकिलिया। वरी तव्हांजो सभु राज ऐं धन जीते 13 वरहनि ताईं तव्हांखे बनवास ॾिनो। वन में तो पंहिंजनि चइनि भाउरनि ऐं द्रौपदी स्त्रीअ समेत ॾाढा दुख ॾिठा। जेकॾहिं तूं खणी सिर ते सही ईअं बि चवें त धर्मात्मा जीव खे दुख नथो थिए, तॾहिं छाजे लाइ ही सभु दुख तोखे पहुचणु घुरिजे। पतिव्रता द्रौपदी एतिरो दुख छो पातो? तंहिंखां सवाइ जिते श्री कृष्ण महाराज जे नाले जो चर्चो आहे उते दुख नथो थिए। श्री कृष्ण जॾहिं तव्हांजी हेॾी मदद कई तॾहिं वरी तव्हां छाजे लाइ एतिरो दुख सठो हो? राजा दुख ऐं सुख अॻे जन्म जे संस्कारनि करे भोगणो थो पवे। हुअणहारी नथी मिटे। परमेश्वर जे महिमा ऐं अंत खे को बि ॼाणी नथो सघे। सृष्टिअ जी करतार पूंजी पंहिंजे कब्जे रखी आहे, तंहिं करे ॿुद्धिवान ऐं ज्ञानी उनखे ई सम्झणु घुरिजे जो दुख ऐं सुख बराबरि सम्झे ऐं परमेश्वर जे कईअ ते राज़ी रहे। हे राजा, मनुष्य जे महिनत करण सां कुझु नथो थिए, सभु कमु हरीअ जी इच्छा सां थिए ईंदो आहे। श्री कृष्ण भॻवानु त्रिलोकीनाथ पंहिंजे रूप लिकाए दुनिया में बेअंत लीला थो करे ऐं अर्जुन खे पंहिंजो भगत सम्झी संदसि रथवान थियो हो। हे राजा, जे जीव भॻवान जे भाणे ते ख़ुशि रही पंहिंजो जनम जप तप ऐं परमेश्वर जे ध्यान में गुज़ारनि था, तंहिंजा नाला ॿुध। उन्हनि में हिकिड़ो त शिवजी महाराज आहे जो कैलाश पर्वत ते वेही तपस्या थो। ॿियो नारद मुनि 8 पहर आनंद में मगन रही बीन वॼाए ज्योत स्वरूप जा गुण ॻाईंदो घुमंदो थो वते। टियों मुनि कपिल देव जो प्रभास पार ब्रह्म जे भक्तिअ में लिवलीन अकेलो गंगा सागर ते वेठो आहे। चौथों सुखदेव जो जन्म खां ई संसारी मोह माया खां विकृत आहे, पर राजा बल जॾहिं सम्झो त श्याम सुंदर जी मर्ज़ी ईअं आहे त मां राज सिंघासन ते वेही तॾहिं सभु राज पंहिंजे वामन भॻवान खे अर्पण कयाई। हे युधिष्ठिर, तूं सम्झी थो त मूं पंहिंजनि भाउरनि माइटनि ऐं ब्राह्मणनि खे मारियो आहे, सो ईअं सम्झणु न घुरिजे तूं केरु आहीं जो कुझु करे सघीं। जेका परमेश्वर जी मर्ज़ी हुई सा थी वई, हाणे बि जीअं वणंदुसि तीअं कंदो। इन्हीअ करे तूं महा हचा जी चिंता पंहिंजे मन तां दूर कर ऐं ईश्वर जी इच्छा ईअं सम्झी पापनि जे नाश करण वारो यज्ञ कर ऐं प्रजा जी पालना करणु तुंहिंजो धर्म आहे। जे राज न कंदे त तोते ॿीणो पाप थींदो। इहा कथा ॿुधाए सूजी सोनकादिक ऋषिनि खे चयो त जंहिं वक़्तु भीष्म पितामह राजा युधिष्ठिर खे ही उपदेश ॾिनो, तंहिं वक़्तु द्रौपदी उते वेठी भीष्म पितामह ॾांहुं ॾिठो। जॾहिं हुन सभु धर्म चवण वक़्तु ही ॻाल्हि बि कई त जंहिं सभा में धर्म जे ॼाण वारो आदमी वेठो हुजे ऐं उन्हीअ जाइ ते ॿियो आदमी अधर्म जे वाट सां पाप करण जो इरादो करे त उन धर्मात्मा मनुष्य खे घुरिजे त उन पाप कंदड़ खे मना करे। द्रौपदी ही ॻाल्हि भीष्म पितामह जी ॿुधी ॾाढो लॼी थी मन में वीचार कयो त जॾहिं राजा दुर्योधन जे सभा में भीष्म पितामह जे रूबरू अधर्म वाट सां मुंहिंजी ख़राब हालत थी हुई, जो दुशासन पापी मूंखे नंगे करण जे वास्ते मुंहिंजा कपिड़ा थे छिकिया ऐं मूंखे दुर्योधन
पंहिंजे जंग ते विहण लाइ थिए चयो तॾहिं मुंहिंजो साह बि न निकितो। अहिड़े जीअण खां मरण मोचारो हो। द्रौपदीअ जॾहिं इहे वीचार मन में तमामु उदास थी तॾहिं भीष्म पितामह संदसि मन जी शंका पंहिंजे ज्ञान द्वारा सम्झी चयो त हे पुत्री तूं पंहिंजे मन में कुझु चिंता न कर। इहा सभु धिकार मूं ते आहे छो त जंहिं वक़्तु इहो अधर्म थियो हो उन वक़्तु मां बि उते वेठो हुउसि। जेकॾहिं मां दुर्योधन खे इन अधर्म करण खां मना करियां हा त उनखे शक्ति न हुई जो अहिड़ो अधर्म तोसां करे हा, पर मुंहिंजो मन में इहो ज्ञान उन वक़्तु न आयो। इन करे तूं पक ॼाण त श्री श्याम सुंदर जी इच्छा ईअं हुई जा ॻाल्हि हू करणु घुरे थो सा अवश्य थिए थी। जेको अधर्मीअ जो नमक खाए थो सो बि अधर्मी थिए थो। सो मां उन्हीअ ॾींहं में राजा दुर्योधन जे अधर्मीअ जो अन्न खाई राति ॾींहुं उन वटि रहंदो हुउसि। तंहिं करे मूंखे उन वक़्तु धर्म अधर्म जो वीचार न थियो। हाणे मूंखे 56 ॾींहं अन्न जल छॾे ऐं ॿारनि जे सेजा ते रहंदे थी चुका आहिनि। तंहिं करे मुंहिंजे शरीर मां राजा दुर्योधन जे अन्न जल जो तासीर निकिरी वियो आहे। इन्हीअ ते हिकिड़ो महाभारत जो दृष्टांत ॿुध। अॻिले युग में राजा शिव वटि हिकिड़ो परमहंस महात्मा वॾो ज्ञानी रहंदो हो जंहिंजी राजा चङी रीति शेवा कंदो हो। उन राजा जे नगरीअ में हिकिड़ो ब्राह्मण पंहिंजे कन्या जा जेवर सोनारे खां ठाहिण लाइ ॾिना। जंहिं सोन जे बदिरां पितल जा जेवर ठाहे उन्हनि जे मथां सोन जो पाणी चाढ़े ब्राह्मण खे ॾिना। ब्राह्मण बिना जांच जूच उहे जेवर सोनारे खां वठी पंहिंजे कन्या खे पाता। जॾहिं कन्या जेवर पाए पंहिंजे साहुरे ॾे वेही तॾहिं संदसि पति पितल जा जेवर ॾिसी पंहिंजे घर खां कढी छॾियुसि। जंहिं ते उन ब्राह्मण दुखी थी राजा वटि अची दहा कई। तॾहिं राजा शिव सोनारे जो सचो पचो कसूर सम्झी सभु अन्न ऐं धन उनजो ॾंड जे एवज में पंहिंजे खजाने में दाख़िल कयो। हिकिड़े ॾींहुं राज मंदिर में उन अन्न सां रसोई तयारु थी जंहिंमां परमहंस बि भोजन कयो। इन करे अधर्मी सोनारे जे अन्न खाइण सां परमहंस वीचार कयो त कुझु सामान राजा जो चोरी करियां। इहो वीचार करे राणीअ जो हिकिड़ो हार तमामु सुठो महिलात मां चोराए कपिड़े में वेड़े पाण वटि रखी छॾियो ऐं 3 ॾींहं राज मंदिर में न आयो। जॾहिं बुख कढण बैदि सोनारे वारो अन्न संदसि पेट में न रहियो तॾहिं ही ज्ञान थियुसि त मूं हार चोरायो आहे। इन्हीअ पाप जे करे मूंखे नर्क भोगणो पवंदो। इन करे इहो अधर्म जो ॾंड इन्हीअ जन्म में भोगे छॾणु वाजिबु आहे। इहो वीचार करे उहो हार राजा वटि खणी वियो। उनखे पंहिंजे चोरी करण जो हाल ॿुधाए चयो त पृथ्वीनाथ हिन पाप जे बदिले मुंहिंजा 2 हथ कपायो त मां पंहिंजे अधर्म जो ॾंड हिन जन्म में भोगे रहां। पर राजा हुनजो कसूर माफ़ करे छॾियो। हे द्रौपदी हिकिड़े ॾींहुं अधर्मीअ जे अन्न खाइण करे परमहंस महात्मा जो ज्ञान हलियो वियो। सो मां त राजा दुर्योधन अधर्मीअ जो अन्न सदाई खाईंदो हुउसि। इन करे मूंखे उन वक़्तु एतिरो ज्ञान न आयो जो दुर्योधन खे लाज लाहिण खां मना करे सघां। बोल श्री कृष्ण भगवान की जय।